अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असां गाजी शाह जे मेले ते हींअर के हिकु जबल ते चढ़ियल तव्हांखे नज़र अची रहिया आहियूं ऐं तव्हां हीअ नज़ारा ॾिसी रहिया आहियो। तमामु बहितरीनु नज़ारा आहिनि गाजी शाह जे मेले ते जबलनि जा। ऐं हीअ साम्हूं मुंहिंजा ॿ दोस्त हली रहिया आहिनि जेके पंहिंजो मथो खणी था हलनि। दोस्तों तव्हांखे मां ॾेखारियां त हीअ जबल तमामु बहितरीनु नज़ारो आहे हितां जो। जी तव्हां ॾिसी सघो था, तमामु हेठि मेलो लॻल आहे ऐं तमामु हेठि ॻोठ आहे। तमामु ख़ूबसूरत नज़ारा आहिनि हितां जबलनि जा। ऐं असां हली हली टंगुनि में सूरु पइजी वियो आहे। ॾाढा मथे जबल आहिनि जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो। जीअं त दोस्तों गाजी शाह जी दरगाह तव्हांखे असां ॾेखारियूं त केतिरो परे आहे। असां केतिरो जबल ते मथे चोटी ते चढ़ियल आहियूं। हीअ मां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां पियो, तमामु परे आहे। ऐं असां हिन वक़्तु हिकु अहिड़े जबल ते चढ़ियल आहियूं माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत नज़ारा आहिनि।